अहमद तूं बि करे असांजूं ॻाल्हियूं न ॿुधंदे छा? तव्हांजे विच में राति जूं ॻाल्हियूं थियूं, मां ॿुधी छा कंदुसि? रैस गफ़ार खान खे मारण जूं ॻाल्हियूं कंदासीं, ॿियूं कहिड़ी वारी ॻाल्हि? तूं वेही करे उहे असांजूं ॻाल्हियूं ॿुध न। अहमद मूं तोखे छा चयो? वञ न ॿार, इहा चए बकवास कंदो। वञा थो बाबा साईं, वञा थो। कमाल खान मां चाहियां थो त हाणे हिन ॻोठ जी पग तुंहिंजे सिर ते हुजे। गफ़ार खान जो टाइम हाणे पूरो थी चुको आहे। ओठा तूं असां ॿाहिरनि में नफ़रत पैदा करणु चाहींदो, पर हाणे ईअं कॾहिं बि कोन थींदो। सम्झी वियुसि कमाल खान, तूं हाणे शैतान जी इबादत जो सहारो वठी करे आबिद खे गुमराह थो करे। ओठा तूं पंहिंजी फितरत सां मूंखे न बैठ। मां मञा थो त मां वॾो ज़ालिम हुयुसि, पर हाणे मां मटिजी वियो आहियां ऐं तव्हां जहिड़नि जी सोबत खां परे थी वियो आहियां। कमाल खान, तूं सॼी दुनिया खे गुमराह करे सघीं थो, पर ओठे खे न, छो त ओठो तुंहिंजी हर फितरत खां वाक़ुफ़ आहे। तूं हिकु वासींग ॾांहुं आई जेका तोमें लंघनि जी फितरत शामिल आहे, पर इहो रूप तूं पंहिंजो कॾहिं अख़्तियार कंदे का ख़बर नथी पए। ओठा अजायो बकवास खां हटी करे कम जूं ॻाल्हियूं कंदे या ईअं बकवास कंदो रहंदो? कम जी ॻाल्हियूं कयूं था। पहिरियां अहमद खे चओ त चांहि ठाहे खणी अचे, कम जूं ॻाल्हियूं बि थी वेंदी। पुट, असांजे घर जो माहौल हर वक़्तु सोगवार थो रहे छा? असां सभु बाक़ी ज़िंदगी कीअं गुज़ारींदासीं? बाबा मूंखे तव्हां ई ॿुधायो त हिन घर में अञा कहिड़ियूं ख़ुशियूं रहियल आहिनि, जेकियूं मल्हायूं हुयूं। हमारा बन मौत मेहणो न आहे, हिकु न हिकु ॾींहुं सभिनी खे वञिणो आहे। अॼु राणो वियो, सुभाणे असां वेंदासीं, पर अबा सॼी उमिरि छा असां ईअं ई सोगवार रहंदासीं? राणे जो माउ पीउ ऐं हीअ हुनजी माउ आहे, असां खां वधीक तव्हांखे दुख कोन हूंदो। बाबा तूं ऐं अम्मा सही था चओ, असांजे घर में त हिन वक़्तु हर माण्हू दुख में वरतल आहे। कमाल जो मनहूस पाछो जंहिं बि घर ते पियो आहे न, उन घर जूं ख़ुशियूं मोकिलाए वेंदियूं, पर पोइ बि असां सभु कुझु विसारे ख़ुशियुनि में जीअण था चाहियूं, न त ही दुख असां सभिनी खे ॻारे छॾींदो। अम्मा ख़ुशि रहण जी त मां बि वॾी कोशिश कयां थो, पर छा कयां? रहण जी सोचूं ऐं उन जा ख़्याल दिलि ऐं दिमाग़ मां निकिरनि ई कोन थियो। राणे खां सवाइ त मां ॼण अकेलो थी चुका आहियां। इहो त आहे पुट, पर अबा कुझु बि हुजे तोखे राणे खे विसारे नए सिर जीअण जी कोशिश करणी पवंदी। चाची इहो त मां बि रबनि खे चवां थी, पर मञे किथे थो। भाॼाई जेसि ताईं तूं उदास रहंदीअ न त अदा रबन बि ख़ुशि कोन रही सघंदो। सभ खां पहिरीं तोखे पंहिंजा दुख विसारना पवंदा। जेकॾहिं तूं ख़ुशि हूंदीअ न त असांजो सॼो घर ख़ुशि हूंदो। हा मीरा, मुंहिंजो ख़ुशि त तोसां जुड़ियल आहिनि। जेसि ताईं तूं पंहिंजे पाण खे न संभालींदी त हिन घर जो हर हिकु माण्हू सोगवार रहंदो। जेकॾहिं तूं ख़ुशि रहंदी न त असां सभु ख़ुशि रहंदासीं। कमाल खान मां हाणे हलां, रईस वॾो अची वियो। मुंहिंजो हिते रहणु इनखे मुनासिब कोन लॻंदो, तंहिं करे मां हलां। कमाल खान, मूंखे लॻे थो त तूं पंहिंजी पहिरीं सोबत विसारे न सघंदो। अहिड़ी का बि ॻाल्हि कोन्हे दा साईं। ओठो असांजे विच में अजायो नफ़रतूं पैदा पियो करे। ख़ुदा करे त तूं ओठे खे सम्झी सघे,
अदा साईं मां ओठे खे चङी तरह सुञाणा थो। कमाल खान जेकॾहिं तूं ओठे खे सम्झी हा न त उनखे ओताक में पेर रखण जी इजाज़त बि न ॾी हा, पर तूं त उनखे भर में विहारे चायूं थो प्यारी। अदा साईं तव्हां ई त चवंदा आहियो त दुश्मन ऐं सजण सां हिकु जहिड़ो बर्ताव कयो। हिकिड़ी ॻाल्हि चवां, अॼु ताईं तुंहिंजी भर में सजण घटि ऐं दुश्मन वधीक वेठे ॾिठा था। अदा साईं तव्हां मूंखे ग़लति पिया सम्झो। ख़ुदा करे कमाल खान त मां ग़लति हुजां। अदा साईं मां तव्हांखे साबित करे ॾेखारींदुसि। अहिड़नि माण्हू सां मुंहिंजी का बि सगत कोन्हे। बाक़ी हाणे जेको तले ते लड़ी ईंदो मुंहिंजी रत करणी कोन्हे।